कोडे जी थाणे जे ॻोठ सोनो खान गोपांग जे रिहाइशी नौजवान 15 ॾींहं पहिरियां सखर बोर्ड मां मार्कशीट कढाइण लाइ वेन में वञी रहियो हो त रस्ते तां कार में नामालूम माण्हू अगवा करे खणी विया, जॾहिं त उन वक़्तु कोडे जी पुलिस खे फौरन इतला ॾिनो वियो। गॾोगॾु समाजी अॻवान ज़हीर हुसैन गोपांग नौजवान जे वारसनि, जंहिंमें उस्ताद गदा हुसैन गोपांग, वॾेरो मिठल खान गोपांग सां गॾिजी एसएसपी खैरपुर पुलिस नौजवान जी बाज़ियाबी जो पूरो यकीन ॾियारियो, जॾहिं त अॼु काल्ह ठीक 11 बजे नौजवान जे वारसनि खे संदसि बाज़ियाबी जो इतला ॾिनो वियो, जॾहिं त नौजवान जे वारसनि समाजी अॻवान ज़हीर हुसैन गोपांग, गदा हुसैन गोपांग, अब्दुल रज़ाक गोपांग, मखण खान गोपांग, ताज मोहम्मद गोपांग ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं एसएसपी खैरपुर मलिक ज़फर इक़बाल, एसएसपी हेडक्वार्टर अनवर हुसैन बुगटी ऐं संदसि पूरी टीम जा, जिन मुसलसिल ताउन कयो ऐं अॼु ख़ैर सां असां नौजवान घर वापसि पहुची वियो आहे। नौजवान फिदा हुसैन गोपांग ॻाल्हाईंदे चयो त मार्कशीट कढाइण लाइ सखर वञी रहियो हुअसि, जिते गाॾी ख़राब थी पई, उतां अगवा कयो वियो हो, जॾहिं त अॼु खैरपुर पुलिस जी गॾियल कार्रवाई खां पोइ बबरलो बाईपास ते फिटो कयो वियो। अमजद हुसैन गोपांग, सिंध एक्सप्रेस न्यूज़, छोडाहो वॾा खैरपुर।